पप्पा कल एक्चुअली दोस्त मिलिया त कल छा जो मिले रोज़ त मिलंदा थी कहिड़ी नई ॻाल्हि आहे हिन में। हा मतिलबु उहो ई कल मां ॻाल्हि निकिती मिलिया त चयूं स्टार्टअप करिणो आहे कुझु मिली करे। या कहिड़ी स्टार्टअप आहे छा? कल तुंहिंजी भेण बि चए की साहेड़ियुनि सां मिली स्टार्टअप थी कयां। भई असांजो ग्रुप आहे साहेड़ियुनि जो, सभु मिली करे हेयर स्टाइल कंदासीं, कुकिंग कंदासीं ऐं मेकअप कंदासीं। हा कनि था स्टार्टअप? हुनजो छॾ तूं, तव्हां छाजो मेकअप ऐं हेयर स्टाइल कंदव? भेण पंहिंजी शिकिल सूअर वांगुरु लॻी पई थी, हीअं दाढ़ी वार खणी घुमो था भीलनि वांगुरु, ॿियनि जा हेयर स्टाइल मेकअप कंदो? अरे पर स्टार्टअप माना हेयर स्टाइल मेकअप थोड़ी थींदो आहे खाली यार। स्टार्टअप माना कहीं आइडिया लॻाए करे कुझु कमु चालू करिणो आहे दोस्त मिली करे गॾु, ऐं उहा आइडिया माना एॾी वॾी थी वञे $1 मिलियन कंपनी ठही वेंदी। उहे सभु दोस्त मिली करे कंदासीं पा, माना धीरे धीरे एक्सपांड करे करे $1 मिलियन कंपनी ठाहींदासीं। तूं जादू थी वेंदो यार। हे त जादू छो न चाहे, मां त हीअं ॿुधो आहे की या त पैसे वारा माण्हू, या त टैलेंटेड माण्हू, या त महिनती माण्हू अॻियां वेंदा आहिनि। पर पहिरियों दफ़ो त ॿुधां की ढगा ऐं सुस्त हाणे अॻियां वेंदो। छाजा ढगा ऐं सुस्त? ॿियो न त वरी छा, घणा दोस्त? 3 दोस्त थी न, छा कंदा थी? पप्पा हिकिड़ो दोस्त एक्टर आहे। एक्टर आहे? कहिड़ी फिल्म में? न फिल्मूं न, उहो ठाहींदो आहे, डब स्मैश ठाहींदो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो दोस्त हाणे अॻे महीने ई कैमरा वरितईं त पेज चालू कयो अथई फेसबुक ते, दीपक लोला फोटोग्राफी सिखियल आहे न मां? न त पोइ? अरे पप्पा अॼुकल्ह फोटोग्राफी सिखणु ज़रूरी थोरी आहे यार, कैमरा एॾी सुठी आहे, पाण ई फोटो कढंदी आहे। घणो कमाईंदो आहे? न पैसा थोरी वठंदो आहे, हो वठंदो आहे खाली पिक क्रेडिट्स वठंदो आहे, पिक क्रेडिट्स। माना हुनजे छॾियो त हाणे तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां की यार स्टार्टअप करण लाइ कुझु आइडिया अथव तव्हां वटि सुठी? माना माउ पीउ जो चयो मञणु चालू कयो, सुबुह सवेल उथणु चालू कयो, राति जो सवेल सुम्हो, पाण ई ज़िंदगी स्वर्ग थी वेंदव। अरे पप्पा किथां जी ॻाल्हि किथे था खणी वञो यार तव्हां? माना तूं गंढ ॿधी छॾी आहे न की माउ पीउ चयो न मञिणो। पोइ मां ईअं कुझु चयो ई न, मां चई थो छॾां। ॾिसिजो कंहिं ॾींहुं तव्हां इहे 3 ॼणा स्टेशन जे पार्किंग में कमु कंदव, ॾिसिजांइ तूं, ऐं उहो ई सुठो अथव तव्हां लाइ। तव्हांखे उहो ई मगजमारी वारो कमु सम्झ में ईंदो न आहे। मस्तु वेठा हुजो पार्किंग में, माण्हू पाण ई गाॾी बीहारे ईंदा, माण्हू पाण ई खणी ईंदा, पैसा ॾेई वेंदव। सुठो कमु अथव, खाली पैसा वठण जो कमु अथव बसि, बाक़ी वेठा हुजो, मस्तु खपेव वाईफाई लॻाए वेहिजो, तव्हां लाइ इहो ई सही अथव। मस्तु धीरे धीरे कमु वधाइजो न, हाणे उल्हास स्टेशन ते कयो, पोइ धीरे धीरे कल्याण बॉम्बे तॾहिं कवर कजो। $1 मिलियन कंपनी न थींदव, पर मिलियन गाॾियूं पार्किंग ज़रूरु थी ई वेंदव मुंहिंजे हिसाब सां। पप्पा यार तव्हां हमेशह ईअं ई कंदा आहियो यार। अरे जॾहिं तव्हांखे मगजमारी खपे ई न, तव्हांखे इहे ई कमु मिलंदव। हिकु ॻाल्हि सम्झी छॾ मन, बिना मगजमारी कोई अॻियां न वधंदो आहे, हॾ हणणा पवंदा आहिनि। अरे पप्पा मां किथे थो मना कयां यार, मां कंदुमि न, तव्हां ॿुधायो बसि सही। हा हल हाणे थोरी देरि हली दुकान ते मगजमारी करे ॾिसूं, हाणे उथी हल, खपई पंहिंजे दोस्तनि खे बि घुराइनि, हाणे उहे ॾियारी जी सफ़ाई चालू करणी आहे, सभिनी खे घुराइनि, कयो स्टार्टअप इहो। ॾींहं 200 ॾींदो मानी, ऐं सुबुह शाम जो 1-1 चांहि ॾींदो मानी, खपई चई छॾ, मिले सुभाणे अचनि चंपल पाए।